सिंध हाई कोर्ट सखर बेंच में बदमनी केस जी ॿुधणीअ दौरान असिस्टेंट एडवोकेट जनरल ज़ाहिद मरी लूंहं कंडारींदड़ इंकशाफ़ कंदे चयो त अपर सिंध में धाड़ेल मुग़विन जे घर वारनि ऐं मासूम नियाणियुनि खे कचे में घुराए हुननि जी लॼालुट कनि था ऐं संदन वीडियोज़ रिकॉर्ड कनि था। असिस्टेंट एडवोकेट जनरल ज़ाहिद मरी चयो त धाड़ेल उहे उघाड़ियूं वीडियोज़ डार्क वेब ते विकिरो कनि था। धाड़ेल 9 खां 10 सालनि जे ॿारनि खे बि घुराइनि था ऐं हुननि सां ज़्यादती जूं वीडियोज़ रिकॉर्ड कनि था। ज़ाहिद मरी अदालत खे ॿुधायो त हिन कुधे कारोबार में बाअसर माण्हू मुलविस आहिनि। हिते जेकॾहिं को एसएसपी सुठो कमु कंदो त उनखे खॾे लाइन लॻायो वेंदो। असिस्टेंट एडवोकेट जनरल चयो त एसएसपी तनवीर तुनियो गुज़िरियल ॿुधणीअ ते इहे इंकशाफ़ कया हुआ पर काग़ज़ी प्रूफ इन करे न ठाहिया त मतां संदसि पंहिंजे ख़िलाफ़ कार्रवाई न थी वञे। बदमनी केस जी ॿुधणीअ लाइ अदालत पारां तलब करण ते आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण सूबाई घरू सेक्रेटरी सईद मंगणेजो ऐं सखर ऐं लाड़काणो रीजन जा डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ बि पेश थिया। ज़ाहिद मरी चयो त गुज़िरियल ॿुधणीअ दौरान मूंखे ॻाल्हाइण ते कोर्ट में धमकी ॾिनी वई त धाड़ेलनि ख़िलाफ़ न ॻाल्हाए न त मारिजी वेंदे। असिस्टेंट एडवोकेट जनरल वधीक चयो त औरतुनि जी ह्यूमन ट्रैफिकिंग करे उन्हनि खे अमान उमाणियो पियो वञे। केस जी ॿुधणी हलाईंदड़ बेंच जे जज जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त इन शर्मनाक मालूमात खां पोइ असां वटि हाणे ॿ ऑप्शन आहिनि। हिकु इहो त असां हिते वेठल जज आईजी सिंध डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ इस्तीफ़ाऊं ॾियूं ऐं ॿियो ऑप्शन इहो आहे त सिंध पुलिस ऐं सिंध हुकूमत ते एतमाद कयूं त उहे हिन जो ख़ात्मो आणींदियूं। अदालत होम सेक्रेटरी सईद मंगणेजो खे मुखातिब थींदे चयो त कचे में ऑपरेशन लाइ असांखे फ़ौज कॾहिं ॾिनी वेंदी। एडवोकेट जनरल सिंध चयो त आईजी सिंध फ़ौज जी मदद लाइ काबीना खे लिखंदो, काबीना जी इजाज़त खां पोइ वफ़ाक़ खे लिखियो वेंदो। अदालत रिमार्क्स में चयो त हिते लिखी ॾियो त हीउ मामिलो केसि ताईं हल थींदो, न त असांखे वॾे वज़ीर ऐं वज़ीर आज़म खे हिते घुराइणो पवंदो। आईजी सिंध चयो त अदालत खे ख़ातिरी करायां थो त ॾोहनि में मुलविस भले केतिरी बि बाअसर शख़्सियत छो न हुजे हुन ख़िलाफ़ कार्रवाई ज़रूर थींदी। जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स में चयो त अगवा थियल बाज़ियाबी बैदि ॿुधाए थो त फलाणे वज़ीर जे पीए पैसा वठी आज़ादु करायो। असां जज न हुजूं हा त 10 ॾींहंनि में क्लियर करे ॿुधायूं हा त धाड़ेलनि जी पुठभराई केरु करे रहियो आहे। आईजी सिंध बि हिते पेश थियो आहे पर एसएसपी नौशरो फेरोज़ अब्दुल क़यूम पिताफ़ी पेश न थियो आहे छाकाणि त हू सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी जो भाउ आहे। आईजी साहब छो न हिन खे उहिदे तां हटाए छॾिजे। आईजी सिंध चयो त रुॻो पुलिस न पर क्रिमिनल जस्टिस सिस्टम खे बि ठीकु करण जी ज़रूरत आहे। अदालत धाड़ेलनि ख़िलाफ़ ज्वाइंट ऑपरेशन लाइ आईजी सिंध ऐं घरू सेक्रेटरी खे मशावरत जो हुकुम ॾींदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। आईजी सिंध खां अदालत ॿाहिरां सहाफ़ियुनि पारां जॾहिं इहो सवाल कयो वियो त छा अदालत जी इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त धाड़ेलनि जी पुठभराई एमपीएस करे रहिया आहिनि त आईजी जवाब में चयो त एमपीएस धाड़ेलनि जा साथारी हुजनि हा त उहे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे लाइ असांखे फंड्स छो ॾियनि हा। देखिए, आप खुद कह रहे हैं कि एमपीए एमएनए इसमें मतलब इन्वॉल्व है, लेकिन ये जो पैसे हमें मिल रहे हैं, ये जो कैबिनेट डिसीजंस हो रहे हैं, ये जो हेड मनी लग रही है डाकों पे, ये कौन कर रहा है? ये वही कर रहे हैं जो जिनके बारे में आप बात करें, वरना तो फिर ये नहीं करते। तो मतलब ये इस तरह की बात मैं आपको अश्योरेंस देता हूँ कि बिल्कुल सिंध पुलिस को क्लियर मैंडेट है। कोई भी बंदा क्राइम में इन्वॉल्व है तो उसके ख़िलाफ़ कभी भी हमने पहले भी नहीं मना किया और आइंदा भी नहीं मना करेंगे, उनके ख़िलाफ़ एक्शन होगा। कोई इस तरह का स्पेसिफिक किसी के पास कोई इंस्टेंस हो। आईजी सिंध जे अदालत जे अंदरि तोड़े अदालत जे ॿाहिरि पेश कयल मौक़िफ़ मां इहो चिटो तासुर मिले थो त हू सिंध सरकार ऐं धाड़ेलनि जी पुठभराई जे इल्ज़ामनि हेठि आयल एमपीएस जो दफ़ा करे रहियो आहे। धाड़ेलनि पारां मुग़विन जे औरतुनि खे लॼालुट जो निशानो बणाइण बैदि उन्हनि खे डार्क वेब ते विकिरो करण वारनि असिस्टेंट एडवोकेट जनरल ज़ाहिद मज़ारी जे ख़ौफ़नाक इंकशाफ़नि खां पोइ सिंध सरकार खे फौरी तौर उन्हनि जी जांच कराइणु घुर्जे ऐं जेकॾहिं इहे ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि त पोइ धाड़ेलनि ख़िलाफ़ बिना देर फ़ौजी ऑपरेशन शुरू थियणु घुर्जे।